महकमा माहौलियात सिंध जो कार्बन मार्केट पानी तवानाई ऐं खुराक जे मंसूबनि ऐं मौक़नि ते आला सतही मुशावरती इजलास अवारी होटल में थियो। इजलास में कार्बन मार्केट, क्लाइमेट फाइनेंस, कार्बन क्रेडिट्स, पानी तवानाई ऐं खुराक सां लाॻापियल मंसूबनि ते गौर कयो वियो। इजलास में बैन अक़वामी ऐं सीड़पकारी जे मौक़नि ऐं माहौल दोस्त तरक़ी लाइ जामे हिकमत अमली ते बि तफ़सीली बहस थियो। सेक्रेटरी फैसल उकेली चयो त अहिड़नि मंसूबनि जी निशानदेही कयो जेके माहौल जे तहफ़ुज़, बैन अक़वामी मौसमियाती ऐं कार्बन फंड्स हासिल करण जी सलाहियत हासिल रखनि। मौजूदा दुनिया भर में अहिड़नि मंसूबनि ते अरबनि डॉलरनि जी सीड़पकारी थी रही आहे जेके फिज़ाई आलूदगी ऐं कार्बन गैस जे अख़राज में घटिताई आणीनि था। सेक्रेटरी जो चवणु हो त अहिड़नि मंसूबनि खे कार्बन क्रेडिट्स मिलनि था जेके बैन अक़वामी इदारनि ऐं सीड़पकारनि खां माली मदद हासिल कनि था। कार्बन फैसल उकेली चयो त मार्केट खे माहौल जे तहफ़ुज़, मुआशी तरक़ी, रोज़गार ऐं नई सीड़पकारी जो अहम ज़रियो सम्झियो वञे थो। हिन प्रोग्राम में ॻाल्हाईंदे चयो त 2030 ताईं कार्बन जो अख़राज 50% घटि करण जो आलमी वाइदो कयो आहे। आलमी कार्बन मार्केट में शमूलियत नागुज़ीर आहे। कोशिश आहे त सेक्रेटरी जो चवणु आहे त सनअतुनि जो हथ झले अॻिते वधूं। ही मुल्क जी मुआशी मुस्तक़बिल खे मज़बूत करण जो बहितरीन मौक़ो आहे। एग्जीक्यूटिव डायरेक्टर सैयद इम्तियाज़ शाह चयो त दुनिया भर में कार्बन ट्रेडिंग मुनज़्ज़म एसओपीज़ तहत थिए थी। नेशनल रजिस्ट्री ज़रिए आलमी मार्केट में कार्बन क्रेडिट विकिरो थिए थो। इम्तियाज़ शाह चयो त सनअती तरक़ीअ सां गॾु माहौल साफ़ रखण लाइ $1 मिलियन जी ज़रूरत आहे, पर कार्बन क्रेडिट ज़रिए उन जी तलाफ़ी मुमकिन। अॼु जो सिंध गवर्नमेंट ओवरऑल पंहिंजी कार्बन जो जेको असांजो हिकिड़ो चैलेंज कार्बन डाइऑक्साइड ऐं एमिशन गैसेस जे हवाले सां जेके चैलेंजिस आहिनि उन में मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स जंहिंमें एनर्जी, फॉरेस्ट, एग्रीकल्चर, इरीगेशन, असांजी सॉलिड वेस्ट मैनेजमेंट बोर्ड, लोकल गवर्नमेंट वॾा वॾा प्रोजेक्ट्स जेके आहिनि उन्हनि ते कमु करे रही आहे। उन्हनि जी रिकग्निशन जेका आहे हाणे पाकिस्तान लेवल ते ऐं इंटरनेशनल लेवल ते बि जेका आहे रिकग्नाइज़ थिए पियो त सिंध गवर्नमेंट जी जो ओवरऑल जेके एक्टिविटीज़ आहिनि कार्बन एमिशन्स जे हवाले सां उन में कीअं उनखे मिटिगेट करणु, उनखे घटि करण में कमु करे पई। उन में फॉरेस्ट डिपार्टमेंट जो जेको प्रोजेक्ट आहे उहो त ऑलरेडी कार्बन क्रेडिट हिकिड़ो वर्ल्ड वाइड हुनजी रिकग्निशन आहे ऐं असांजो मक़सदु बि अॼु इहो ई आहे त बाक़ी जेके बि प्रोजेक्ट्स हलनि पिया उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां असां गॾिजी जेको आहे थोरो डेलिब्रेट करियूं ऐं जेके इंटरनेशनल स्टैंडर्ड्स आहिनि, बेंचमार्क्स आहिनि, उन्हनि खे खणी वञूं ताकी सिंध जी जेका ओवरऑल इहो सक्सेस आहे उनजो सफ़र जारी रहे। ॾिसो जेके असांजा कोस्टल एरियाज़ आहिनि खटो, सिजावल, बदीन, हिन पासे हिन में फॉरेस्ट डिपार्टमेंट जी तरफ़ां जेको आहे जेके प्लांटेशन्स ऐं मंगरूव्स वारो जेको हिकिड़ो प्रोजेक्ट आहे उहो वॾे पैमाने ते कमु करे पियो। असांजो जेको सिंध डेल्टा में पाणी जो जेका असांजी मौजूदगी आहे उन ते बि इरीगेशन डिपार्टमेंट जेको आहे सिंध गवर्नमेंट उन ते टेकअप कयो आहे त उन ते पाणी जेतिरो असांखे खपे थो पंहिंजे डेल्टा में उहो लाज़िम असां वटि उते पुॼणु खपे। त अहिड़ी तरीक़े सां डिफरेंट एक्शन्स जेके आहिनि उहे ऑलरेडी इन प्रोसेस आहिनि। पर ओवरऑल हिकिड़ो क्लाइमेट चेंज हाणे हिकिड़ो वॾो वर्ल्ड वाइड हिकिड़ो चैलेंज आहे त उन में जेके ज़रूरत हिन शइ जी आहे त जेके बि एक्टिविटीज़ असांजूं हलनि पियूं, प्रोजेक्ट्स हलनि पिया, उहो अहिड़े तरीक़े सां कंसीव थींदा ऐं अॻियां वधनि त उहो इंटरनेशनल मार्केट में उनजी रिकग्निशन थिए ऐं उनजो जेको रिज़ल्ट आहे उहो आम माण्हू खे जेको आहे उनजो फ़ाइदो पहुचे। सिंध में अॼु जेको असां वटि असां हिकिड़ो सेशन कयो आहे उन सेशन में असां वटि पाणी, एनर्जी ऐं फूड जे हवाले सां जेको नेक्सस आहे उन नेक्सस में असां वटि जेतिरियूं अपॉर्चुनिटीज़ ॿाहिरीं दुनिया में कार्बन मार्केट जे अंदरि मौजूदु आहिनि उन्हनि खे असां अॼु डिस्कस कयो आहे हिते ऐं उन्हनि में असांजो एनर्जी डिपार्टमेंट, असांजो इरीगेशन डिपार्टमेंट, फूड डिपार्टमेंट ऐं असांजो एग्रीकल्चर डिपार्टमेंट कहिड़ा कहिड़ा प्रोजेक्ट खणी अची सघे थो जिन मां असां सिंध लाइ कार्बन मार्केट वारो नाणो कमाए सघूं था उन ते डिस्कस थियो आहे। असल में जेके असां वटि हिते पुराणा जेके असांजा पैटर्न्स आहिनि, एग्रीकल्चर जा पैटर्न्स आहिनि, क्रॉपिंग पैटर्न्स आहिनि या असांजो जेके वाटर जेको फ्लडिंग वाटर सिस्टम आहे इन खे चेंज करे नई टेक्नोलॉजी आणे असां पाणी बि सेव करे सघूं था ऐं असां वटि जेको हिन वक़्तु मौजूदु आहे असांजो एग्रीकल्चर आहे जंहिंमें असांजा बाग आहिनि, जंहिंमें असांजा फसल आहिनि, असांजो राइस आहे, असांजी कणिक आहे। इन्हनि फसुलनि मां असां जेका असांजी कार्बन या असांजी जेको ॿी जेका असांजी आहे मीथेन गैस जी इमिशन रिड्यूस थिए थी उन मां बि असां काफ़ी सारो नाणो कमाए सघूं था। उन में कहिड़ा कहिड़ा एवेन्यूज़ थी सघनि था, कहिड़ियूं कहिड़ियूं अपॉर्चुनिटी थी सघनि थियूं, उन जे हवाले सां जो असांजो सॼो सेशन हुयो जंहिंमें गवर्नमेंट डिपार्टमेंट्स असांखे हिकु हफ़्ते जे अंदरि पंहिंजा प्रोजेक्ट सबमिट कराईंदा ऐं असां वरी फेडरल गवर्नमेंट खे मोकिलींदासीं जंहिंमां असांखे पैसा मिली सघे। असांजो जेको सिंध क्लाइमेट चेंज जेका डायरेक्टोरेट आहे उन हेसि ताईं असांजा 13 मनसूबा जेके गवर्नमेंट जा बि आहिनि ऐं असांजे प्राइवेट सेक्टर जा आहिनि उहे असां मिनिस्ट्री ऑफ क्लाइमेट चेंज खे मोकिले चुका आहियूं। उहे अञा अप्रूव कोन थिया आहिनि। असां वटि हिकिड़ो ई प्रोजेक्ट आहे जेको असां पहिरीं हले पियो, उहो आहे ब्लू डेल्टा कार्बन वारो जेको असांजो फॉरेस्ट डिपार्टमेंट जो आहे उहो हले पियो जंहिंमां असांजो कार्बन क्रेडिट जनरेट थियनि था। बाक़ी हीअ जेका असां जंहिं मार्केट असां वञूं पिया कार्बन मार्केट में इन जा जेको असांजा जनरेट थियनि तॾहिं शुरू थींदा
जॾहिं असांजा जेके पाइपलाइन में जेके प्रोजेक्ट्स फेडरल गवर्नमेंट पिया आहिनि मिनिस्ट्री ऑफ क्लाइमेट चेंज उहे मंज़ूर थियनि था, उन खां पोइ असां वटि पैसा अचनि। पाणीअ जी त ओवरऑल कमी आहे, पर असां जेको चाहियूं पिया त जे ख़ासि करे जेका असांजो चांवरनि जो फ़सुलु आहे या असांजा ॿिया जेके फ़सुल आहिनि जिन में असांजो पाणी वधीक इस्तेमालु थिए थो, असां उन में पाणी बचाइण वारी टेक्नोलॉजी उनखे इस्तेमालु करे पाणी बचाए सघूं था ऐं उन ते असां कार्बन क्रेडिट कमाए सघूं।